नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में म्यूनसिपल कमेटी खिपरो जे संगीन लापरवाही सबब एक पासे रोड ठहंदा वञनि पिया, ॿिए पासे पब्लिक हेल्थ खाते जी प्लानिंग न हुजण सबब पाणी जूं लाइनूं लॻाइण बहाने 1 महीने जे अंदर ठहियल करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल रोड तोड़िया पिया वञनि। हिन सिलसिले में साफ़िन जी टीम खिपरो जे मसरूफ़ इलाइक़े रमज़ान शहीद चौक ते पहुती, जिथे खिपरो म्यूनसिपल कमेटी पारां करोड़े रुपयनि जी लागत सां 1 महीने अॻु ठहियल रोड जे विच में पब्लिक हेल्थ खाते खिपरो पारां विच रोड में पाणी जी लाइन लॻाइण ख़ातिर नयो ठहियल रोड तोड़े छॾियो, जंहिंजे करे हिक पासे आवाम जा करोड़ रुपया ज़ाया थिया पिया वञनि त ॿिए पासे पाणी जी लाइन मथां लॻायल पाइप सबब शहरी सख़्त तकलीफ़नि में आहिनि ऐं ठहियल रोड टुटण सबब शहरी वधीक परेशानी जो शिकार आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।